सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजन व यरज़ुक़हु मिन हैथु ला यहतसिब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ तवां जे अॻियां तिलावत कया, इन्हनि मुबारक लफ्ज़नि में रब्बुल आलमीन जल्ल जलालहु जल्ल शानुहु फरमायो, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा। जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, अल्लाह उन जे लाइ आसानी जी राह पैदा कंदो। व यरज़ुक़हु मिन हैथु ला यहतसिब। ऐं उनखे अहिड़ी जाइ तां रिज़्क़ ॾींदो जिते उन जो वहम ऐं गुमान बि न वेंदो। कुरान पाक जे इन लफ्ज़न जे अंदर अल्लाह खालिक अकबर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम असां बानन खे हिक कीमिया जो नुस्खो सेखारियो। हर तंगी मां आसानी। केर इंसान आ जेको आसानी न चाहींदो? जी इन दौर में हर मानू परेशान आ, हर मानू तंग दस्ती में मुब्तला है। जेतरी दुनिया जी फरावानी आ, जेतरी पैसे जी घणस आ, ओतरी मानून जी दिल में तंगी ऐं तंग दस्ती घणी आ। हर मानू माली तरह, जानी तरह, खानदानी तरह, ज़हनी तरह, रूहानी तरह कह न के तंगी, कह न के परेशानी में मुब्तला आहे। छो तो मुझो 24 कलाक वास्तो मानुन सा है। आऊं जने अल्लाह जे बानन जी कैफियत को दिसंदो आया तो मुखे पंजे मुंह सां रोण ईंदो आ। ए रब जे दर ते दुआऊं घुरंदो आया तो अल्लाह ताला महबूब जे उम्मत जी हर तंगी दूर फरमाए। चल मुझे महबूब जो हर उम्मती सुखियो हुजे, शाद ऐं आबाद हुजे। ऐं बी हिन दौर जी
वबाउल असर जंहिंखे चइजे हिन सॼे दौर जी परेशानी वबा उहा है माली परेशानी। माली तरह हर माण्हू घोटाले में आहे। पघारदार जी पघार पूरी नथी पवे, जमींदार जूं बटायूं पूरियूं नथा पवनि, ऑफिसर गरीब अमीर हर माण्हू माली तरह परेशान आहे या न? न ॻाल्हाईंदो या निंड अची वई अथव? जी जवाब ॾियो मूंखे। हर माण्हू हिन दौर जे अंदर माली तरह परेशान आहे। रिज़्क़नि मां बरकत खजी वई आहे, रिज़्क़नि मां बरकत खजी वई आहे। को दौर हुयो जॾहिं के माण्हू जो ख़रार अन्न जो लहंदो हो त माण्हू उनखे मुबारक ॾींदा, बा ख़रार अन्न जो लथो। हाणे हिकिड़े जिरे मां 1.5 ख़रार अन्न थो लहे त पूरी कान्हे। हिकिड़ो ज़मींदार बटई थो खणे 20 25 ख़रार बटई जा थो खणे पर पूरी न आहे। रिज़्क़ मां बरकत खजी वई आहे। माण्हू माली तरह परेशान थी विया आहिनि, ज़हनी तरह परेशान थी विया आहिनि। प्यारा दोस्तो, हिकिड़ो तंगियुनि मुंझायो आहे, ॿियो माली घोटालनि माण्हुनि खे परेशान कयो आहे। हिन क़ुरान जी आयत में अल्लाह ताला इन्हनि ॿिन्ही मुंझारनि जो हल अता फरमायो। इंसानो, जेकॾहिं तंगी मां आसानी चाहियो था, जेकॾहिं रोजगार जी कुशादगी चाहियो था, तंग दस्ती दूर करण चाहियो था, ऐं कुशादी रोज़ी अहिड़ी रोज़ी जिते तव्हांजो वहम ऐं गुमान भी न हुजे, अहिड़ी रोज़ी तव्हांखे अता कई वञे। छा तव्हां बि चाहियो था या नथा चाहियो? भाई परेशानियुनि जो हल खपे या न खपे? जी कुशादी रोज़ी खपे या न खपे? आसमानी नुस्खो आहे, आसमानी नुस्खो आहे जेको मदीने वारे मीर आंदो आहे। अल्लाह जो कुरान गवाह आहे। प्यारा दोस्तो, तव्हांजे हर तंगी मां आसानी ऐं तव्हांजे रोजगार जी फरावानी ऐं कुशादगी जो नुस्खो आहे जेको मालिक पंहिंजे कुरान में लिखी छॾियो। हाणे मर्ज़ी तव्हांजी आहे नुस्खे खे इस्तेमाल करे शफ़ा हासिल कयो या पाण खे परेशानी में मुब्तला रखो, मर्ज़ी तव्हांजी आहे। हल ॾाढो सोलो आहे, आसान आहे। कुरान तो फरमाए वमन यत्तक़िल्लाह, जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, खुदा जो खौफ रखंदो, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कंदो, रब तो फरमाए यजअल लहू मखरजा, अल्लाह ताला हर तंगी मां उन जे लाइ आसानी जी राह खोले। व यरज़ुक़हु मिन हैस ला यहतसिब, ऐं उनखे रोज़ी ॾींदो अहिड़ी जाइ तां जिते उन जो वहम ऐं गुमान बि न वेंदो। हिकिड़ी माण्हू जी सोच में आ त मुंहिंजो दुकान आहे, इन में जा मूंखे 5 रुपया मिलंदा, पघार आहे, नौकरी वारो आहियां, पघार मिलंदी महीने ते, पर हिकिड़ी रोज़ी अहिड़ी हूंदी आहे जिते इंसान जो वहम ऐं गुमान बि न हुजे। अल्लाह फरमाए थो तव्हांखे अहिड़ी रोज़ी ॾींदुसि जिते तव्हांजो वहम गुमान बि न हूंदो। हिकिड़ो कमु तव्हां कयो, 2 कम मां अल्लाह पाण कंदुसि। तव्हां कमु इहो कयो जो तक़वा इख्तियार कयो, परहेज़गार बणिजी वञो, खुदा जो खौफ पंहिंजे सीने में रखो। अकेला हुजो या माण्हुनि में हुजो, मखलूक जे झुरमट में हुजो या पंहिंजे खलवत में हुजो, जेकॾहिं तव्हां घर में आहियो, ऑफिस में आहियो, दफ़्तर में आहियो, बच्चन सां आहियो, नौकरनि वटि आहियो या कहिड़े बि जाइ ते देश परदेस में आहियो, अल्लाह जो खौफ तव्हांजे सीने में हुजणु खपे। पुट ही हिकिड़ो नुस्खो लख करोड़ सूरन खां तव्हांजी जान छॾाए छॾींदो। सिर्फ इहो तसव्वुर कयो त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे।
मां एड़ो कम न कयां जंहिंमें मुंहिंजो रब रुसी न वञे, एड़ो कदम न खणा जंहिंमें अल्लाह नाराज न थी वञे। इहो हिकिड़ो तसव्वुर तव्हांजे दिल में अची वञे त तव्हांजी ज़िंदगी जो रुख मटिजी वेंदो। तव्हांजो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण ज़िंदगी जी हर अदा तव्हांजी मटिजी वेंदी जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांजे सीने में अची वञे। ऐं ॿी जाइ ते रब्बुल आलमीन फरमायो वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मिन अमरिही युसरा, जेको अल्लाह खां डिजंदो, जेको परहेज़गारी इख्तियार कंदो, अल्लाह ताला उन जे कम में आसानी फरमाईंदो। कम में यजअल लहू मिन अमरिही युसरा, उन जे हर कम में अल्लाह ताला आसानी पैदा फरमाईंदो। छो ज़ालिक अमरुल्लाह अनज़लहू इलैकुम, इहो अल्लाह जो अमर आ जेको रब तव्हां जे तरफ नाज़िल करे छडि॒यो आ। इहो आसमानी हुकुम आ जेको रब ज़मीन ते नाज़िल कयो आ। जेकॾहिं तव्हां अगर दिल में अल्लाह जो खौफ हुजे तो को भी मानू के हक तलफी न करे। अज जेकर हारीअ के वज तो लगे तो जमींदार जो अन्न चोराए खणी तो वजे, ओ अदा तो के जमींदार तक कोन थो दिसे पर वाहिदुल कहर तो के दिसी रहो आ। अज जे जमींदार के वज तो लगे तो हारी सा नाइंसाफी तो करे, कमंद जा पैसा
जमींदार जे खाते में आया पैसो मालिक जमींदार बणजी वियो पर हाणे हारीअ खे उन जो हक पूरो नथो ॾे आहे या न जी तांखे ॻाल्हि मुंहिंजी वणंदी कोन छो त हक ॾुखियो हूंदो आहे न हक जी ॻाल्हि ॾुखी हूंदी आहे पर हक जो कलमो चवंदुसि पोइ जे रुसी त भली रुसी वञे जेकॾहिं कंगो ॾींदे वार खुसे त भली खुसे जे हक चवंदे यार रुसे त भली रुसे जेकॾहिं अल्लाह जो खौफ हुजे त कॾहिं बि ज़मींदार पंहिंजे हारियुनि जा नंग न निहारे उन्हनि जा हक न खाए मिस्कीननि जा ज़ुल्म सां माल न फबाए जेकॾहिं कब्ज़े खोर जे दिल में तकवा हुजे त परावन ज़मीन उन्हीं प्लाटनि ते कब्ज़ा न करे जे मास्तर जे दिल में खुदा जो खौफ हुजे पगार खणे हिकड़े ॾींहुं वञी सॼे महीने जूं सयूं करे थो अचे जी इहो पैसो या पगार तुझे ला हलाल नाहे तुझे बच्चन जे ला हलाल नाहे ड्यूटी कई कोन ये मुफ्त जा पैसा खणी आए जे अल्लाह जो खौफ हुजे हां त तू ये हरगिज कोन करी हां ओ मुजादा जे व्यापारी जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे हां त कूड़ा कसम न खणे हां मिलावत न करे हां ख़यानत न करे हां माप तोर में खोट न करे हां ये सब चक्कर ए चालबाजियों तदे तो करे जो अल्लाह जो खौफ दिल में ना है हां ओ अद्दी ओ मुझी अम्मा ओ मुझी भेण जे तुझे दिल में खौफ हुजे हां त पंजी कुराड़ी ससु सा ये झेड़ो कोन करिया जे खुदा जो खौफ हुजे हां त पंजे मुड़स मिस्कीन के ये न इजाई हां जे अल्लाह जो खौफ हुजे हां त ये परायूं गिलाऊं न करिया ये परायूं चोरियूं न करिया ये परावा सुट पट न चोराई हां ओ दी तुझे दिल में खुदा जो खौफ निकरी वियो न नमाज याद आ न रोजो याद आ न कब्र क़यामत याद आ सबब इहो आ जो दिल में खौफ खुदा निकरी वियो अज मुआशरे जे जेड़े भी तबके के दिसंदे जेड़े भी फर्द के इनफरादी जिंदगी तोड़े इज्तिमाई जिंदगी असांजी खुदा जे खौफ का ठल्ली थी वई खाली थी वई इन्हें जे करे अज असां जिल्लत में पजी व्यासी रुसवाइन में पजी व्यासी रिज़्क जूं बरकतूं खजी वियूं तंगियूं वकोड़े वियूं परेशानियों मुश्किलातूं वकोड़े वियूं ओ अदा बस हिकड़ो ही आसमानी कुरानी इलाजा अल्लाह जे फुरकान जो फरमाना तू अल्लाह जो खौफ सीने में रख तुझा सब मामला रब ठाहे चलींदो ओ पाने पूरा थींदा तुझा सांग सबब कहो तसदी रखता तलब हिक हो तसदी रखता तलब पाने पूरा थी दई तुझा सांग सबब हिक हो तसदी एड़ो सबक थई जो ही सबक दिल ते लिखण जेड़ो आ ओ मुझा भा ओ मुझा अदा जैसी तई मुझो आवाज पहुंची रहो आ अज 15 शबान शबे बरात जे मुबारक रात जो तुझे ला सबक तो दिया इन्हें सबक के विसारे न चढ़ जाए दिल ता उतारे न चढ़ जाए यो सबक यहाँ ते लिखी खणी वञ जाए चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वदा जे अल्लाह जो खौफ रखे तू जिंदगी गुजारी दे मां कसम सा तो चवा तुझी जिंदगी खुशहाल सुखी सुकून वाली जिंदगी जेके तुझा कमर रुल्यल हिन से ठही पवंदा जेके तुझा नथियणा कम हिन से भी थी पवंदा तुझा उल्टा कम भी सिधा थी पवंदा ओ अदा एड़ो त अल्लाह पंजे कुरान में अजीब नुस्खो दिनो हां जे खुदा जो खौफ रखी न त जेका शे हथ नथी अचई सब हथ अची वेंदी जे कने के हराम शे का खुदा जो खौफ रखे हराम जी शे का बचंदे त अल्लाह ताला उहा या उने का बेहतर शे हलाल सूरत में तो कहता है हजरत पीर से रोजे धनी रहमतुल्लाह अलैह अजीब एकड़ो वाक्यो लिखियो आ मलफूजात शरीफ में हजरत पीर से रोजे धनी फरमाए तो एकड़ो चोर हुयो सो चोरी जे इरादे सा रात जो निकतो बादशाही महल को गुजरियो दिल में ख्याल के गरीबन गुरबन जो तो घणी चोरियों कयो तो जो बादशाही महल में तो वने का चंगी खासी चोरी कया त जैसा कुछ दी तो सुख जो टुकुर खावा बादशाही महल में अंदर हलियो वियो इत्तेफाक एड़ो रात जो कोयो हिस्सो हुयो ऐं चौकीदारन के निंड अची वई अंदर महल में हलियो केन के ॾिठो न अंदर हलियो वियो हलंदे हलंदे बादशाही महल में अंदर कमरन में घिड़ंदो वियो हिकड़े एड़े कमरे में पहुतो जिते बादशाह जी न्याणी शहजादी हुई पंजे बिस्तर ते सुतल हुई निंड में हुई पर पंजे घर में शब ख्वाबी वाले लिबास में हुई उन्हें लिबास में उन जे बदन ता कपड़ो हटी वियो हिन चोर जी नजर उन न्याणी जे बदन ते पई हिन के शैतान दिल में बुराई जो ख्याल विदो जे चोरी त पो थींदी पर अज मौकियो आ औरता अकेली को दिसण वारो नाहे उन जो जिस्म ते नजर पईजी वई शैतान उनके गुमराही जे लाए बुराई जे लाए दिल में ख्याल विदाइन जेडी मल पलंग जे वेझो थियो दिल में ख्याल आयो से जेकने अज मां ज़िना कया त सुभाणे वाहिदुल कहर जगह जवाब केड़ो अल्लाह तो फरमाए वला तकरबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला ज़िना जे वेझो न वञो छो त ज़िना बुरो फेला बुरी वाटा बुरी राह ज़िना जे करीब न वञो दिल में सोचई त ज़िना कंदुस न्याणी कुंवारी औरत हमल सां थी वञे बादशाह जी रुसवाई थींदी बादशाह जी ख्वारी ऐं ज़िल्लत थींदी बस इहो ख्याल रखे खुदा जो खौफ आयुस ज़िना जो ख्याल दिल तां लाथई जारो ॾिठई खिड़की ॾिठई उन्हें में ढाकू रखियो हो कुट्टी ताम कुट्टी जो रखियो हुजे चई त बुख बि लगी आ भला या कुट्टी तो खावा हिय करे गिरहो भरियई गिरहो खण जे ला हिय गिरहो ठायई दिल में ख्याल आयो से आया त चोर सजी जिंदगी गुनाह कया थम पर अल्लाह जो खौफ दिल में अची विस चे तो जे पराई हिय कुट्टी खाई वना शहजादी उथंदी नौकरियाणन के पुछंदी त मुजी कुट्टी के खादी आ पो कुट्टी खादी मुंह मार मिलंदी नौकरियाणन के बेचारियों बेगुनाह मार जी विंदियों खुदा जो खौफ रखे उन्हें कुट्टी खाइण ता हथ खई ज़िना का पान के बचाई कुट्टी
कुट्टी खाइण का पान के बचाई हाने बाहर निको जे बस हाने चोरी ताई हथ खयुम तेसी डीह भी थियण लगो बाहर निको आ बाहर शाही महल का निको के डिठुस न महल जे बाहरों एकड़ी नंढड़ी मस्जिद हुई उन्हें मस्जिद में वेही रहो आ चई त मता को सी न वठे हाओ मोटरे त पो निकरंदुस मस्जिद में वेठो आ नमाज फजर जी पढ़ी जरी मल शहजादी निंद्र मां उथी नौकरियाणी के जींद मुझी कुट्टी खणी आई तो ते ही हथ जो गिरो ठयो पियो शहजादी पूछो तो हे मुझे ताम के के हथ लातो आ के खादो आ गिरो के ठायो आ नौकरियाणी जो अम्मा असा के का खबर ना है च न हे मानू जो हथ लगल आए गिरो ठहला के जरूर के शरारत कईया के मुझो खादे में के हथ विदो मुझे बुधायो नौकरियाणी सभनी कसम खया अम्मा असा के खबर ना है जे हाने भला हे खादो मुझे खाइण जे काबिल ना है हे खणी वजो बाहर को सो मस्जिद में को गरीब मुसाफिर जो ने के माई नौकरियाणी वा कुट्टी खणी वैया दिसा को गरीब को मुसाफिर को परदेसी नजर अचे मस्जिद में आई वो रातों को चोर मस्जिद में बैठो आ माई अचे कुट्टी दिनस अबाए मुसाफिर वो मस्जिद में वेहण वारा कुट्टी जो डिठई था भी सुञातई पंजो गिरहो ठायल भी सुञातई ओरी मल मथे निहारे अखिन में गोढ़ा जीवस ओ मुझा मौला जे खावा रात त हराम खावा तुझे खौफ में छजुम त सागो ताम मुके हलाल बनाए खारायो थई दिल जो दिल में ये ची मथे निहारी गोढ़ा गाड़ी उन्हें नौकरियाणी यो मंजर सजो डिठो पे मोटी आई अचे रानी उन्हें शहजादी के ची त अम्मा अजीब एकड़ो फकीर वेठो आ मस्जिद जे अंदर जरी मल कुट्टी दिनी मां से थाव के चिताए पियो दिसे गिरह के चिताए पियो दिसे वो मथे डिठई गोढ़ा आयस पो मानी खाइण लगो कुट्टी खाइण लगो आ नौकरियाणी के जींदे ने के वठी आए मुझे खिदमत में ने के पेश कयो वठी व्यस तुके शहजादी घुरायो आ शहजादी पुछा थी करे सिर्फ वो मुसाफिर छाजे करे तो कुट्टी जो ताम डिठो वरी आसमान दे निहारी जी मुखे नौकरियाणी गाल बुधाई आ जी अम्मा गाल हक थो बुधाया है पोजे सजा मिले तब कबूल आ मां नको मुसाफिर आया नको को आबिद जाहिद आया मां चोर आया रात तवा जे महल में चोरी जे ला आयो युस सारी रात जी गाल करे बुधाईस ही मां चोरी जे ला आयुस तुझे बदन ते मुझी नजर पई वो मुखे शैतान परगलायो जिना जो ख्याल आयम पर अल्लाह जो खौफ रखे मु पान के जिना का बचायो अल्लाह जो खौफ रखे मु कुट्टी खाइण का पान के बचायो वो रुनस इने जे करे त मुझा मौला जेका हराम शे मु छडी तो मुखे हलाल बनाए खाराइया हाने तू वनी उन्हें सागी मस्जिद में वेही रहो हेडे होडे न वंजन जैसी मां न घुराया वनी मस्जिद में वेही रहो शहजादी अचे पीउ के चयो बाबा मुखे चवंदो ही तोखे शादी कराया को अमीर चवी राजा चवी बादशाह चवी कैसा तुझी शादी कराया बाबा मां इनकार कंदी हुयसि अज मु पंजो घोट गोलियो आ मुखे जे शादी करनी आ त उन मानू सा करनी आ जे मुझे जिस्म के भी डिठो आ बाबा मुझो घोट उहो थींदो सारी गाल करे बुधाईस बादशाह चयो त न्याणी जेकरे तू राजी आहीं त मां भी राजी आया
बादशाह के वह सिर्फ हिकड़ी न्याणी हुई, वह न्याणी उन मानू के परणाई शादी कराई। चंद डीहन का पो बादशाह पुराड़ो वफात करे वियो तो वह बादशाही पे उन्हें के न्याणो जो थियो बादशाह जो। पुट का गाल समझ में आया वा? हाँ? जेको अल्लाह जो खौफ रखे गुनाह का पान के बचाईंदो आ, हराम खाते का पान के बचाई, रब हलाल करे खारायोस, जिना का पान के बचाई, जिना हराम आ हराम का पान के बचाई। अल्लाह ताला सागी बादशाह आजादी हिन जे निकाह में दई हलाल बनाए दी। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजन यरज़ुकहु मिन हैसु ला यहतसिब। जेको अल्लाह का डिजंदो आ, जेको खुदा जो खौफ रखंदो आ, रब ने के एड़ी रोजी दींदो, हर तंगी मां आसानी करे दींदो, एड़ी रोजी दींदो जिते उन्हें जो वहमो गुमान भी न वींदो। हाँ ओ अदा ओ मिठा फकीर थी त थी देखार, मोमिन नहीं त बणजी देखार। जे मुझे मिठे मोहम्मद जो आशिक ही त आशिक बणजी जी देखार। रुगे ये नाम गणियो फकीर न थी, जिबानी कलामी आशिक रसूल न थी, पर आशिक रसूल सच्चो थी देखार। खुदा जी इज्जत जो कसम आ, तुझा दुनिया जा दुख भी लही वींदा, तुझे आखिरत जा अजाब भी माफ थी वींदा। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जिंदगी जे जेड़े भी शोबे सा तू ताल्लुक रखण वारो आई, अमीर आई गरीब आई हारी आई मजूर आई, मुजादा केड़ी बे चाल चलत जो मानू आई, बस हिकड़ो सबक दिल ते लिखी वंज, हिकड़ी गाल याम था हंडाए वंज। खुदा जो कसम तुझी जिंदगी सजी सुख आरामन सा भरजी वींदी। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी हदीस तो आने, मुझे आका फरमायो मदीने वारे साईं तोखे हुकुम दिनो आ, मुखे हुकुम दिनो। मदीने वारे साईं जो हुकुम मञंदो? केड़ा केड़ा मञंदो? हाँ हुकुम हबीब जो मञंदो? साईं फरमाता अलैका बितक़वल्लाह फ़इन्नहा जिमाउ कुल्लु खैर। तकवा इख्तियार कयो, खुदा जो खौफ सीने में रखो, यो खुदा जो खौफ सभनी भलायुन जो मजमूओ आ। चवंदा ब गिदरा मुठ में नहीं दा, पर जे वल सजी पट जे त 10 गिदरा बि जी। हाँ ओ मिठा साईं फरमाता तकवा हिकड़ी वल्ला, इन्हें में सब मेवा भलाई जा इन्हें में तवा। तकवा इख्तियार कयो, परहेजगार बणजी वञो। ओ मिठा साईं फरमाइन था फ़इन्नहा जिमाउ कुल्लि खैर, या सभनी भलायुन जो मजमूओ आ। अगते साईं फरमाइंदा व अलैका बिल जिहाद फी सबीलिल्लाह फ़इन्नहा रहबानियतुल मुस्लिमीन। जिहाद कयो जो मुसलमानन जी रहबानियत जिहाद आ।
वअलैका बिज़िक्रिल्लाह व तिलावत किताबिही फइन्नहु नूरुन लक फिल अर्दि व ज़िक्रुन लक फिस समाए। साईं फरमाइता अल्लाह जो ज़िक्र भी कयो ऐं कुरान जी तिलावत भी कयो। अल्लाह जो ज़िक्र कुरान जी तिलावत ज़मीन में तवां जे ला नूर आ, आसमान में तवां जो यादगीरो आ। जॾहिं माण्हू खे घणा दुख ईंदा आहिनि न, घणियूं परेशानियूं ईंदियूं आहिनि, चवंदो अदा मुंहिंजे लाइ त 29 ऊंदहि थी वई आहे, अदा जाॾे तो ॾिसां रुॻे ऊंदहि ऊंदहि आहे, चवंदा आहिनि या न? जी चवंदा आहिनि साईं ऊंदहि थी वई मुंहिंजे लाइ। को घर जो भाती मरी, अदा मुंहिंजे त घर ऊंदाहो थी वियो, का परेशानी इंदी आ, चवंदा अदा ऊंदहि थी वई। साईं फरमाइनि था जेकॾहिं दुनिया जो नूर खपेव, ऊंदहि खां बचण था चाहियो, हर गम दुख खां बचण था चाहियो, हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र कयो, ॿियो कुरान जी तिलावत कयो। होशियार थियो मतलब रमज़ान बचे वधो पियो। हाँ तैयार आयो, तैयार आयो? मूं अर्ज कयो हज़रत साईं जन मिठा मुर्शिदन करीमन के साईं रमज़ान भी वेझो आ, पाण फरमाया असां चेल के संदरो बदल तैयार वेठा आहियूं, भली अचे। यो साईं जन जा लफ्ज़ वरी हिकिड़े ॾींहुं मां बुखारी शरीफ हदीस पियो पढ़ा, अजीब लफ्ज़ अची विया त अम्मा आयशा साईं थी फरमाए त जॾहिं रमज़ान जो पोयों ॾहो थींदो हो त मदीने वारा साईं चेल के संदरो ॿधंदा इबादत जे लाइ। वशद्दल मेज़र व ऐकज़ अहलहु, चेल के संदरो ॿधंदा ऐं पंहिंजे घर वारनि खे बि इबादत जे लाइ जाॻाईंदा हुया। अॼु मां तव्हांखे रमज़ान जो पैकेज बि ॾींदुसि, वठंदो? हाँ टेलीनोर वारा पैकेज ॾींदा आहिनि, मोबीलिंक वारा पैकेज ॾींदा आहिनि, लेडीज़ पैकेज ॾींदा आहिनि। हाँ अॼु रमज़ान जो पैकेज ॾिबो, वठंदो? हाँ केड़ा केड़ा? पहिरियों त रमज़ान में तव्हां रोज़ो हिकिड़ो बि न छॾींदो। मथे मथे हथ खणो। रमज़ान जा 30 थियनि या 29 थियनि, हड़ई रोज़ा रखंदो ऐं ॿियो निमाज़ जमायत सां पढ़ंदो। अधु हथ खणनि था, अधोरी जे नियत में रोलो अथव त हींअर ई ॿुधाए छॾियो मूंखे। हाँ छा था चओ? जमायत सां पढ़ंदो। ऐं टी ॻाल्हि, रमज़ान जे महीने में घटि 3 जी न त हिकिड़ो त 3 ख़त्मो पूरो कंदो। जे 10 ॾींहनि में हिकिड़ो 3, हिकिड़ो 10, ॿियो 10, टियों 10, टे 30 भला जे करे ईअं न त पोइ सॼे रमज़ान में हिकिड़ो 3, इहो त क़ुरान जो हक़ आहे न तव्हांजे मथां, इहो क़ुरान जो हक़ आहे तव्हांजे मथां। रमज़ान क़ुरान रमज़ान जो महीनो आहे, महीनो रमज़ान क़ुरान जो महीनो आहे। क़ुरान रमज़ान हिक ॿिए जा यार आहिनि ऐं क़यामत जे ॾियारे में क़ुरान बि ईंदो, रमज़ान ॿई अलाह जे उथिया बीठा हूंदा। क़ुरान चंदो मौला ओ हे फ़कीर थई जेके सॼी रात क़ुरान पढ़ंदा हुया, मौला हिननि जी इजाज़त ॾे त पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञनि। रमज़ान चंदो मौला हुयो बि जून जुलाई जो महीनो, गर्मियों भी कहर जूं हुयूं पर रोज़ो न छॾियो, सब रोज़ा रखियूं। मौला मां रमज़ान हिन जो सिफारिशी आहियां। रब फरमाइंदो ए कुरान जंहिंजी तूं सिफारिश करी, ए रमज़ान जंहिंजी तूं पारत करी, ॿिन्ही जी पारत क़बूल वठो न करमी फ़कीरनि खे वञी जन्नत में। हाँ पढ़ंदो कुरान, रखंदो रोज़ा। हाँ सुभान अल्लाह। वरी छा चवंदा ॾाढो त कोन खुटो आहे जो रोज़ा रखो, हिकिड़ो रोज़ो न रखे पियो वरी मज़ाक। याद रखो इस्लाम जे के हुक्म ते मज़ाक करे तो दायरे ईमान का खारिज थी थो वञे, ईमान का निकिरी थो वञे, कुफ्र में पइजी थो वञे।
नथो रखी गुनाह चे दादा मुझे खता है मुझे गुनाह मां नथो रखा अल्लाह मुझे तौफीक ॾींदो वरी छा चवंदो रमजान रोजा रखन मुल्ला जन वटि अटो खुटो असां वटि गंज अल्लाह गंज ॾिनो असां छो रोज़ो रखूं बिनी जहानन जो खजानन जो मालिक मुझो मिठो मोहम्मद करीम जे वटि बिनी जहानन जे खजानन जो कुंजू हुयूं केड़ी कमी हुई महबूब वटि जो रोज़ो रखंदा हुया मौला अली केड़ी कमी हुई सोने हैदर करार वटि जो रोजा रखंदो हुयो इमाम हसन ही लत हई न इब्न असाकिर लिखे तो ही जमीन ते लत हई त घर जी सजी जमीन सोन जी थी वई केड़ी कमी हुई इमाम हसन वटि जो रोजा रखंदो दाणो कोनोस अनु कोनोस जो तू मजाक तो करी अल्लाह जे दीन सा चो इंशाअल्लाह रोजा रखंदासी जे रब तौफीक देवत रात में तहज्जुद जी नमाज पढ़जो छो त जेके रमजान में तहज्जुद जी नमाज ता पढ़न अल्लाह उन्हन जो नालो पंजे वलियन जी जमात में लिखाए छड़ींदो रमजान जे महीने में वो अदा वो मिठा रोजानो घट में घट 5000 भेरा रब जो जिक्र कजे अल्लाह 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 रमजान जे महीने में रब तौफीक ॾेई त घट में घट 500 भेरा दुरूद पढ़ जाए घणा भेरा 500 भेरा दुरूद पढ़ जाए साईं फरमाइनि था क्या मजे ॾियारे में जेके दुरूद पढ़ण वारा हूंदा से मूंसां गॾु हूंदा मदीने वारे साईं जो साथ खपे या न खपे चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा मिठा हेड़ा मौकिया एड़ा वक्त भागन ते मिलंदा है मदीने वाला साईं रोज दुआ घुरंदा जिए रजब जो चंद्र बीबो न तो रोज दुआ घुरंदा मुझा मौला असां जे रजब में बरकत विझ शबान जी इबादत नसीब कर असां के रमजान ताईं पहुंचाए जाए हुजूर दुआ घुरंदा मौला रमजान ताईं पहुंचाए जाए वो मिठा त रमजान ताईं जे अल्लाह जिंदगी तोखे दे त पो दिल में पक्को वायदो करे छॾ त इंशाअल्लाह इन रमजान जे पैकेज ते अमल कबो मां वरी वरजाए तो वञा मता विसरी वञे गाल सबक के वरी भेरो बडियारे तो छॾिया पहिरियों 30 रोजा रखंदे बियो जमायत सा नमाज 5 नमाजूं जमायत सा पढ़ंदे टियों कुरान जी तिलावत कंदे चौथों तहज्जुद जी नमाज पढ़ंदे रोजानो 5000 भेरा रब जो जिक्र कंदे रोजानो 500 भेरा मुझे सोने नबी दे मता सलात पढ़ंदे ऐं रोजानो तहज्जुद जी नमाज पढ़ंदे ऐं सती गालिया त जेतरो अल्लाह देई त खैर कजाए खैरात कजाए रोजा रखाए जाए रोजा खोलाए जाए सखी बन जाए बखील नत जाए छो त सखी अल्लाह जा दोस्त हुंदा आहिन भली खणी गुनाहगार हुजे पर जे सखी आ त अल्लाह जो दोस्त आ बखील अल्लाह जो दुश्मन आ भली खणी आबिद जाहिद हुजे पर जे बखील आ त अल्लाह जो दुश्मन आ ओ मुझा प्री प्यारा तकवा इख्तियार कजाए परहेजगारी इख्तियार कजाए तकवा
बुजुर्गन लिखियो आ त अखियुन जी भी तकवा थींदी आ, पेट जी तकवा, पेरन जी तकवा, हथन जी तकवा। पेट जी तकवा इहा है जो पेट के हराम खाधे का बचाए। रिश्वत न वठ, व्याज न वठ, मुझा दोस्तों ठगी जा पैसा न गड कर, पंजे पेट में हलाल खा, पंजे बच्चन के भी हलाल करा। या पेट जी तकवा है। अखियुन जी तकवा इहा है जो बुरी नजर का पंजे अखियुन के बचाए। कन्नन जी तकवा इहा है जो पंजे कन्नन सा हराम कलाम न बुध। मुजादा ज़बान जी तकवा इहा है जो कूड़ न गालाए, ठगी न कर, केके गार न दे, केके तानो मेणो न दे। ओ मुजादा पंजे ज़बान सा बुरी गुफ्तार न कर, या ज़बान जी तकवा है। जे तकवा इख्तियार कयई त रब तुझे ला जन्नत जा दरवाजा खोले चलींदो। कुरान मजीद में रब फरमायो तो हर मानू क़यामत जे ॾियारे चाहींदो त जन्नत के वेझो थिया, पर जन्नत खुद तकवा वारन जे वेझो थींदी। ऐं आखिरी हदीस ॿुधायां, थोरो गौर सां ॿुधजो। मदीने वारे साईं जी मोहब्बत कंहिंजे दिल में आ, ऐं मदीने वारे साईं जो साथ हुजूर सां गॾु हुजण, रिफ़ाक़त मदीने वारे जी केर थो चाहे? चाहो था? इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आ, मदीने वाले साईं फरमायो इन्ना औलन नास बी अल मुत्तकून मन कानू वहैसु कानू। क़यामत जे ॾियारे में मूं मोहम्मद करीम सा वेझा वेझा, करीब करीब मुझे रिफ़ाक़त में, मुझे साथ में उहे हुंदा जेके मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि। मन कानू केर भी आहिनि, केड़ी भी ज़ात जा, केड़े भी कौम जा, केड़े भी कबीले जा, कोरी हिन या मोची, मलाना हिन या मुहाना, केड़ी भी ज़ात जा हिन, है सुकानू किथे जा भी रहवासीन, हिंद में या सिंध में, अरब में या अजम में, किथे भी रहा। पर साईं फरमाइन था दुनिया में भली सिंध में वेठो हुयो, पर क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद सां गॾु हूंदो। केर भी हुयो, केड़ी भी ज़ात जो हुयो, केड़े भी शहर, केड़े भी इलाके जो हुयो, पर क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद करीम सां यो गॾु हूंदो। पोइ महबूब जो साथ खपे त पंहिंजे ज़िंदगी में तकवा ऐं परहेज़गारी खे अपनायो, खुदा जो खौफ रखो। जेॾी महिल बि को मामलो साम्हूं अचे त ईअं सम्झो त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। पुट हेॾे ध्यान कजो, आख़िरी ॻाल्हि आहे, जिते बि हुजो, जहिड़ी बि जाइ ते हुजो, बसि तसव्वुर इहो कयो त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। बसि जेॾी महिल अल्लाह खे यादि कंदो तव्हांजे दिलि में तकवा अची वेंदी, परहेज़गारी अची वेंदी, ऐं तव्हां गुनाह खां बची पवंदो, बुराइन खां बची पवंदो, तव्हांजा गम लही वेंदा, तव्हांजा ॾुख लही वेंदा, तव्हांजूं परेशानियूं हटी वेंदियूं, तव्हांखे ज़िंदगी खुशहाल ऐं सुखी सताबी ज़िंदगी नसीब थी वेंदी जेकॾहिं तकवा ऐं परहेज़गारी वारे सबक़ ते अमल कंदो। अल्लाह ताला मूंखे ऐं हिन सारी जमात खे तकवा ऐं परहेज़गारी ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। हींअर सिफ़ूं सिधियूं कयो, इंशाअल्लाह सलात तस्बीह जी नमाज़ पढ़बी, उन खां बाद में दुआ थींदी। सोड़ न कयो ऐं